शदादकोट गंदगी समेत उबलते गटर नालों के घेरे में शहर के तकरीबन सभी चौक चौराहे मोहल्ले गंदगी का मरकज़ नज़र आने लगे, जबकि म्यूनसिपल कमेटी शदादकोट के चेयरमैन को हर माह करोड़ों रुपए बजट मिलने के बावजूद शहर में सफाई सुथराई के निज़ाम का मुसलसल ख़राब रहना चेयरमैन के नाअहली का मुँह बोलता सबूत है। म्यूनसिपल चेयरमैन सरदार दादी यारमन सुमरे के अचण से 18 महीना गुजरी चुका आहिनि। 4 करोड़ का मथे म्यूनसिपल कमेटी जी बजट आ उहा शदादकोट शहर ते ख़र्च नथी कई वञे। हो पंहिंजी जेको आहे त करप्शन करण में रुगो पूरो आहे ऐं सॼो शहर तबाही बर्बाद लॻो पियो आहे। हिन बरसातुनि खां पोइ ॻोठ सिलरा साईं खे चवां यूसी सिलरा या यारमनपुर जो ॻोठ आहे ऐं साईं खे चवां मुख़्तलिफ़ जेके इर्द गिर्द इलाइक़ा आहिनि उन खां बाद में शदादकोट शहर में अचूं था त नालियुनि जो किनो पाणी हर रोड ते जेको आहे त दरिया जो ॾेख ॾेई रहियो आहे। को बि रोड जेको आहे त साफ़ु सुथिरो न आहे, हर महले में गंदगी जा ढेर आहिनि। असां जेको आहे त रड़ियूं करे छिता थी पिया आहियूं, पर हितां जो म्यूनसिपल चेयरमैन सरदार दादो यारमन सुमरो पाण मुकमल तौर ते ग़ाइब थी वियो आहे। शहर में सफ़ाई सुथराई नथो करे, पंहिंजी जॻह ते हाणे ॿुधो आहे त शदादकोट जो ठीको पंहिंजे नौकर वेझे माइट पंहिंजे नौकर एडिशनल सरदार जानी सुमरे हवाले कयो आहे। मां सम्झां थो शदादकोट शहर सां, शदादकोट शहर जे न शहूर सां या नाजादी आहे, हे वॾो हिकिड़ो धोखो आहे। इन जे अचण खां पोइ शदादकोट शहर मुकमल तौर ते तबाही बर्बाद थी वियो आहे। का घिटी साबित कोन्हे का ऐं जेको आहे त हर रोड तबाही बर्बाद लॻो पियो आहे ऐं तव्हां इनक्रोचमेंट शहर में तमामु घणी वधी वई आहे। जेके चेयरमैन जा पंहिंजा वेझो माण्हू एडिशनल सरदार जानी सुमरे जे उन्हनि वञे थो, लखे रुपया डेली तो उगाड़ी करे थो शहर में ऐं जेको आहे त उहा पंहिंजे बंगलो ते ख़र्च करे थो। त असां त रोज़ पिटे पिटे छिता थी पिया आहियूं। जेकॾहिं को ट्रैक्टर वारो तेल भराइण थो वञे त चेयरमैन साहिबु चयो त बंगुल ते एडिशनल सरदार जानी सुमरे चयो त ॻाल्हि इहा बंगुल ते का तेल मां पंहिंजे बंगुल खे हलींदुसि। दूसरी जानिब सैकड़ों मुलाजमीन के बावजूद शहर में चारों तरफ फैली गंदगी और ख़ुद म्यूनसिपल कमेटी की बिल्डिंग की खस्ता हाली के पीछे करप्शन के अलावा और कोई वजह नहीं। शहर में फैली चारों ओर मुख्तलिफ बीमारियों का, जबकि शहरी सब्र की आखिरी हद तक पार कर चुके हैं। मगर अफसोस तारीख के बेरहम थपेड़ों से बचने के तालका चेयरमैन समेत मुंतखब नुमाइंदों को कोई दिलचस्पी नहीं शहर और शहरियों के लिए। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी शदादकोट।